नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तान सिरायो STV न्यूज़ ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आए हैं। नाज़रीन मलिर खां मुश्ताक अबोल जी रिपोर्ट मूजिब मलिर चे शाह लतीफ़ टाउन चे रहवासी पोरियत अब्दुल फरीद शेख के सादा लबास एहलकारन पारां खंबे गुम करण वारे अमल खिलाफ वारसन जो एहतजाज उन मौके ते मीडिया आलो ॿुधाईंदे फरीद शेख जे अमल फरज़ाना ऐं ॿियो मुश्ताक अली शेख ॿुधायो त मुंहिंजो पुटु 16 सितंबर ख़मीस जे शाम धारे टूटी चौकीदारी करे घर अची रहियो हो त अचानक शाह लतीफ़ टाउन सेक्टर 30F रोड ते सेवल कपड़ा पहिरियल एहलकारन खेसि पकड़े मोटरसाइकिल समेत पंहिंजी गाॾी में खणी विया। एक हफ़्तो गुज़री वियो आहे, बावजूद उनजे को बि पतो नाहे बची सघियो जंहिंजे घर में कोहराम जी सूरत हाल छायल आहे। उन चयो त असांखे शक आहे त फरीद खे हाफ ऐं फुल फ्राई करे खेसि जुड़तो मुक़ाबले में क़तल न कयो वञे। हुननि वधीक चयो त जेकॾहिं उन ते को बि केस दाख़िल नाहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। खंबे गुम करण वारो अमल इंतिहाई ॾुखाईंदड़ ऐं गैर क़ानूनी ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। हुन IG DG रेंजर्स SSP मलिर समेत आला इख्तियार खां मुतालबो कयो आहे त अब्दुल फरीद शेख खे आज़ादु करे असां सां इंसाफ़ कयो वञे।